अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुर्रऊफ़। वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां वधीक सिंधी लेक्चर और मॉडल पेपर नंबर 6 डिस्कस कंदासीं, जेको SST टेस्ट जे लाइ अहम आहे। अॼु जो असांजो पहिरियों सुवाल आहे त काज़ी कादन जो कुझु कलाम भारत मां कॾहिं मिलियो? 1956, 1978, 1988। त इन जो सही ऑप्शन 1978 थींदो। ॿियों ऑप्शन सही आहे। मौजूदा सूरत ख़ती कहिड़े साल में राइज़ थी? 1843, 1853, 1863। त इन जो को सही ऑप्शन ॿियों नंबर थींदो। इश्किया किसो लाखो फलाणी ऐं महर राणी कहिड़े दौर जो आहे? इम्पॉर्टेंट MCQs आहे। त उहो सूमरनि जे दौर जो आहे, समा या टालपुर। त इहो समा जे दौर जो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई कहिड़े फ़क़ीर सां चर्चा कंदो हुयो? तमर फ़क़ीर, वगद फ़क़ीर या मोहब्बत फ़क़ीर। त इहो वगद फ़क़ीर सां जेको आहे चर्चा कंदो हुयो। इन जो ॿियों ऑप्शन जेको आहे सही थींदो। क्वेश्चन नंबर असांजो 5 आहे त शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई हेठियों बैत कहिड़ी बुज़ुर्ग सां गॾिजाणीअ खां पोइ चयो हुयो? मूंसे मूंसे ॾिठा माए जनीअ ॾिठो पिरीअ खे करे न सघां काहे उन्हीअ सिंधीअ ॻाल्हिड़ी। त उहो सचो सरमस्त हुयो, शाह इनायत हुयो या ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी साहिबु हुयो। त इहो इन जो टियों ऑप्शन सही थींदो, छाकाणि त ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी साहिबु जेको आहे शाह साहिब जो हमसफ़र हुयो, जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन में क्वेश्चन अची चुको आहे। मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी जे अदब में सुञाणप कहिड़ी सनफ़ जे हवाले सां आहे? त हुन कहिड़ी सनफ़ ते कमु कयो आहे? त हुन वाई ते कयो आहे, गज़ल ते कयो आहे या मौलूद ते कयो आहे? त इन जो सही ऑप्शन मौलूद ते थींदो। जेको मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी साहिबु हुयो, त उहो कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। क्वेश्चन नंबर असांजो 7 आहे त सिंधी ज़बान में पहिरियों तर्जुमो थियल नाविल जेको आहे, इहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अची चुको आहे। तलसम, गुलनि जी टोकरी, रासीलास। त रासीलास आहे। त इन जो टियों ऑप्शन जेको आहे सही थींदो। ॿियो आहे त शाह लतीफ़ जी शाइरी में औरत जो रूप कंहिंजी तहक़ीक़ आहे? डॉक्टर शाहनवाज़ सोढो, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजो साहिबु। त इन जो सही ऑप्शन जेको थींदो डॉक्टर फ़हमीदा हुसैन थींदो। क्वेश्चन नंबर असांजो 29 आहे त अर्नेस्ट ट्रप जो तरतीब ॾिनल नाविल शाह जे रिसाले में घणा सुर आहिनि? त 22 आहिनि, 26 आहिनि या 30 आहिनि? त हिन में 26 जेके सुर आहिनि, जेको हिन जर्मनी मां पहिरियों जेको आहे शाह साहिब जो रिसालो जेको छपरायो 1866 में। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 10 आहे त ड्रामे शंक्तला जो पहिरियों भेरो तर्जुमो कंहिं कयो? मिर्ज़ा कलीज बेग, रशीद अहमद लाशारी, काकू भेरूमल महरचंद अडवाणी साहिबु। त रशीद अहमद लाशारी जेको आहे इहो जेको आहे तर्जुमो कयो हुयो। क्वेश्चन नंबर असांजो 11 आहे त सिंधी ॿोली जो पहिरीं ख़ातून नाविल निगार कहिड़ी आहे? त गली संदा रंगाणी, बादाम नातवान, रशीदा अजाब। त हिन जो पहिरियों ऑप्शन जेको आहे सही थींदो। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 12 आहे त मीर अब्दुल हुसैन सांगी जो लताइफ़ लतीफ़ शाह साईं जी हयाती बाबति हिकु बुनियादी किताबु आहे, त उहो किताबु कहिड़ी ॿोली में लिखियलु आहे? त उहो किताबु जेको आहे फ़ारसी में लिखियलु आहे। ॿियो लताइफ़ लतीफ़ जेको आहे किताबु दीन मोहम्मद वफ़ाई साहिब जो बि लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे सही ऐं ग़लति जवाबु जेको असांखे ॿुधाइणा आहिनि, त सही कहिड़ा आहिनि या ग़लति कहिड़ा आहिनि। त ॻाह सभ खां पहिरियां कहिड़े दौर में जेको आहे उनजा आसार मिलनि था? त इहो सही आहे। इहो सॉरी, ॻाह सभ खां पहिरियां सूमरनि जे दौर में उनजा आसार मिलनि था। त इहो सही आहे या ग़लति आहे? त इहो बिल्कुलु ॻाह जेका आहे, ॻाह जेके ॻाया वेंदा हुआ, त उहे सूमरनि जे दौर में मिलनि था। त इन जो ऑप्शन जेको आहे इहो सही आहे।